कश्मीरी भाइरनि सां यकजहती इज़हार लाइ ज़िले घोटकी में PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान महर, अॻूणे वॾे वज़ीर अली मोहम्मद खान महर जे पुट अहमद अली खान महर, बाबर करीम महर ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवान समेत CMO घोटकी जे अॻुवाणी में SDM ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैलियूं कढियूं वियूं। इन मौक़े ते रैली ख़िताब कंदे PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान महर, अहमद अली खान महर ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजी कश्मीर भाइरनि मथां गुज़िरियल 74 सालनि खां ज़ुल्म थींदो पियो अचे, जेको हाणे बर्दाश्त खां ॿाहिरि थी वियो आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां कश्मीरियुनि खे भारतीय फ़ौजनि घरनि अंदरि क़ैद करे छॾियो आहे, जंहिं ते आलमी इदारा बि ख़ामोश बणियल आहिनि। हर ॾींहुं कश्मीर डे हुजणो खपे, जेके 70 साल खां वठी करे पंहिंजे कश्मीरी भाइरनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उहे क़ुर्बानियूं हिकु ॾींहुं में एप्रिशिएट या उन्हनि खे वैल्यू में नथा ॾेई सघो, उहो पाण खे पूरो साल करणो खपे। ऐं हिन लड़ाई में लखे जानियूं उन्हनि जा नज़राना पेश कया आहिनि हिन मुल्क सां जोड़ण लाइ, ऐं उहे हिन मुल्क जा आहिनि। जेतिरो हिकु पाकिस्तानी सिटीज़न इन पाकिस्तान जो आहे, असांजो कश्मीर भाउ बि हिन मुल्क जा ओतिरो हिसो आहिनि। कश्मीर डे आहे ऐं कश्मीर जेको आहे इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जो हिसो जल्द थींदो, ऐं अवाम में जेकी असां हिते जज़्बो आहे इहो हमेशह ईअं अगरि बरक़रार रहे त कश्मीर ज़रूरु पाकिस्तान जो हिसो थींदो। ऐं ॿियो कश्मीर जेको आहे हर पाकिस्तानी जे दिलि में आहे। होॾा रैली में SDM मादिर अली माको, CMO नादिर शाह अमरोटी, DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़, PP अॻुवाण सिकंदर लाखो, अब्दुल मजीद लाखो, MS घोटकी अरबाब मलिक, महबूब कोलाची ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk